हिंगोर जामा ख़बर ईंदा आलूता डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी खैरपुर प्रोफेसर अब्दुल समी बंबरो विजिलेंस टीम जे मेंबरनि शाह मोहम्मद बोज़दार ऐं मोहम्मद ज़फर बांबण सां गॾु गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल रफ़ीक मैसर में हलंदड़ सालियानी 9 ऐं 10 क्लासुनि जे इम्तिहानी सेंटर ते पहुची हलंदड़ इम्तिहान जो जाइज़ो वरितो। इन दौरान सेंटर ते इम्तिहान जो निज़ाम दुरुस्त न हुयो ऐं सेंटर ॿाहिरां 50 खां वधीक माण्हू कापी कराइण लाइ ब्लाकनि वटि बीठल हुआ, जेके टीम खे ॾिसी भॼण लॻा, जंहिं मां 13 माण्हुनि खे टीम पकड़े टंडो मस्ती पुलिस हवाले करे छॾियो, जॾहिं त 7 कापी जा केस पिण पकड़िया विया। ॿिए तरफ़ अटेंडेंस शीटूं पिण ग़लति ठहियल हुयूं, जिते हिकु इन्विजिलेटर जी ड्यूटी ख़त्म कई वई। DEO सेकेंडरी खैरपुर अब्दुल समी बंबरो इंतज़ामिया खे हिदायत कई त कापी जी रोकथाम लाइ सख़्त उपाउ वरिता वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।